सही ॻाल्हि आहे, हिन में बचाव हूंदो। पर हिकिड़ी ॿी चीज़ बि आहे त असांखे हिन चीज़ ते बि जेको थो यकीन हुजणु खपे, ईमान हुजणु खपे असांजो हिन चीज़ ते बि त अल्लाह ताला जी ज़ात उहा असांखे पनाह में रखी सघे। अल्लाह ताला असांखे हर उन शर खां, हर उन बुराई खां पनाह में रखे थो जेका बुराई मौजूदु हुजे या मौजूदु न हुजे। जेको शर मौजूदु हुजे या मौजूदु न हुजे, मुस्तक़बिल में थिए या जेको माज़ी में हुयो या हींअर मौजूदु आहे, हीअ हिकिड़ो जो कोरोना वायरस बि हिकिड़े क़िस्म जो शर आहे। हिन शर खां असांखे अल्लाह ताला जी ज़ात जेका महफ़ूज़ रखी सघे थी। जीअं असां पढ़ूं था क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। हिन जे अंदरि बि जेका इहा चीज़ आहे, अल्लाह ताला खां असीं पनाह घुरूं था, हिन शर खां, हिन बुराई खां असीं पनाह घुरूं था। चाहे उहा इंसाननि जे हथां बुराई हुजे, चाहे उहा जिन्नात जे हथां बुराई हुजे, चाहे उहा ॿी कंहिं मख़लूक़ात जे हथां बुराई हुजे, शर हुजे, हुनखां असांखे अल्लाह ताला पनाह में रखी सघे। ऐं हिन दफ़े जेका हीअ कैफ़ियत आहे लॉकडाउन जी, पंहिंजे हिन इलाइक़े जे अंदरि, पंहिंजे मुल्क जे अंदरि या पूरी दुनिया जे अंदरि, इन सां बि जेको ॿियो उहो तबिको जेको रोज़ कमाइण वारो आहे, जेको ग़रीब तबिको आहे, इवन हेसि ताईं जो जेको दुकानदार तबिको आहे या जेको सेठ जेके असां चऊं, उहे सभु जेके हींअर मफ़लूज बणिजी चुका आहिनि। सभ खां वधीक मुतासिर जेको दिहाड़ी ते उहो माण्हू कमाइण वारो जेको घरु खणी वञे, शाम जे टाइम ते 200 रुपया कमाए करे घर वारनि जो जेको पेट पाले सघे, उहो हींअर जेको मफ़लूज आहे। असां ऐं तव्हां जेको कमु करियूं पिया, तव्हां पंहिंजी कमेटी ठाहे करे जेको कमु करियो पिया, तमामु बहितरीनु कमु आहे। ऐं उहो ई कमु आहे जंहिंजे लाइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ख़ैरुन नास मन यनफ़उ नास, तव्हां भले में भलो माण्हू हुआ जेको ॿियनि खे फ़ाइदो पहुचाए। ऐं तव्हां जेको अॼु इहो कमु करियो पिया, ऐं हिन कम जी असांखे अजर जी उमेद जेका अल्लाह रब्बुल आलमीन खां रखणु खपे। तव्हांजी हिन चीज़ ते ॻाल्हि ते वाज़े करे छॾियां त अजर ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे। इंसाननि खां तव्हांखे अजर कोन मिलंदो, इंसाननि खां तव्हांखे तकलीफ़ ज़रूरु पहुचंदी। हिन कम ते के मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा हूंदा, के कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा हूंदा, के चवंदा यार एतिरो चंदो वठी आहे, खाई विया हलिया पाण में, के कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा, के कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा। पर हिकिड़ी फ़र्द जी ज़ात ऐं ॿियो अलाह जी ज़ात, उहा जेका त बहितर तरीक़े सां इंसान खे वॉच करण वारी आहे, ॾिसण वारी आहे। हुनजी दिलि जे अंदरि छा आहे, हुनजी दिलि जे अंदरि केतिरो, हुनजी नीयत में केतिरो जेको ख़ुलूस आहे। हू ग़रीबनि जी इमदाद कनि था, हू ग़रीबनि जी मदद कनि था, हू उन्हनि माण्हुनि जी मदद कनि था जेके हींअर बेरोज़गार थी वेही रहिया आहिनि। उन्हनि माण्हुनि ते उन्हनि अल्लाह ताला जो ख़ासि जेको करम थिए थो। उमेदु आहे त तव्हां वधीक जेको दिलि जमई सां इहो कमु कंदो, हिकु टीम बणिजी करे तव्हां इहो कमु कंदो ऐं पंहिंजे रब खे जेको तव्हां राज़ी कंदो। अलाह साईं खां पनाह बि घुरूं असीं, अलाह साईं खां माफ़ी बि घुरूं असीं, अलाह साईं खां दुआ बि घुरूं असीं। अलाह ताला हिन वबा खां पूरी दुनिया खे जेको बचाए। न सिर्फ़ु मुस्लमान बल्कि जेके नामुस्लिम आहिनि, जेके ॿियूं क़ौमूं आहिनि, उन्हनि खां बि जेको अल्लाह ताला, उन्हनि क़ौमुनि खे बि अल्लाह ताला हिन वबा खां जेको बचाए। ऐं असांखे हर नमाज़ खां पोइ, हर वक़्तु सुम्हण खां पहिरीं, उथण खां पोइ, हर टाइम ते अल्लाह ताला खां असांखे दुआ करणु खपे ऐं अल्लाह ताला जी तरफ़ जेको असांखे रुजू करणु खपे। तव्हां ॿियनि माण्हुनि जे घरनि ताईं राशन पहुचायो था, तव्हां ॿियनि माण्हुनि जे घरनि ताईं जेको मानी पहुचायो था, हुन सां गॾु इहा बि जेको उन्हनि खे तव्हां ॿुधायो त तव्हां अल्लाह ताला खां जेको माफ़ी घुरो, अल्लाह ताला खां जेको दुआ घुरो। अल्लाह ताला ज़रूरु जेको असांजूं तव्हां जूं दुआऊं क़बूलु कंदो। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां जेको कमु करे पिया, असांजे पूरे ज़िले में काफ़ी जॻहियुनि ते अल ख़िदमत फाउंडेशन जेको कमु करे पई। ताबेची आहे, गारो आहे, साकरो आहे, ठटको आहे, मखली आहे, झिरक आहे, सोंडा, चासी, असीं ख़ुदि जेको कमु करी पिया तव्हां वांगुरु। ऐं रियाज़ भाई ज़िले जो सदर आहे, तव्हांजो जेको बिरयानी प्रोजेक्ट आहे, बिरयानी में उहो इंशाअल्लाह ताला तव्हां जेको दावत कंदो रहंदो। ऐं इनिशियल बुनियाद ते कयो बि आहे, इंशाअल्लाह वरी बि जेको कंदो। ऐं इनिशियल बुनियाद ते असांजो साथ जेको तव्हां सां रहंदो, तव्हांजो साथ असां सां रहंदो। ऐं हिन वक़्तु हिते अचण जे खां पोइ हिनखे मुकमल त कोन थो सम्झां, न ई घणो सम्झां थो, पर हिकिड़ो थोरो जेको तावन तव्हांजी हिन कमेटी सां जेको तावन करणु चाहियूं था। ऐं मोहम्मद रिबा खे इंशाअल्लाह ताला सुभाणे ताईं 10,000 रुपया तव्हांजे हिन ख़र्च में वेठी आहे।